अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पार्लियामेंट जो गॾियल इजलास अॼु थींदो। अहम कानून साज़ी जो इम्कान। पीपल्स पार्टी पार्लियामेंट जे गॾियल इजलास में शिरकत कंदी। आज़म नज़ीर तारड़, नवीद कमर ऐं एजाज़ ज़खरानी विच में मुलाक़ात बैदि नवाज़ लीग ऐं पीपी विच में मामला तय थी विया। पीपल्स पार्टी के दानिश स्कूल समेत मुख़्तलिफ़ बिलनि ते ख़दशा। एमक्यूएम मेंबर राणा सनावला सां मुलाक़ात कंदा। गुल प्लाज़ा में सड़ी फौत थियलनि जे लाशनि जी सुञाणप जो अमल जारी। सिंध फॉरेंसिक डीएनए लेबोरेटरी में वधीक हिकु लाश जी सुञाणप। डीएनए ज़रिए सुञाणप थियल लाशनि जो अंग न वठी वियो। मजमूई तौर ते 19 लाशनि जी सुञाणप थी चुकी। इंतज़ामिया तरफ़ां वाक़िए में हिन वक़्त ताईं 68 माण्हू फौत थियण जी तस्दीक। डीसी ॾखण जो चवणु आहे त सर्च ऑपरेशन हतमी मरहले में आहे, अॼु मुकमल थी वेंदो। लकी गुलाम शाह जो पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबिलो। एसएचओ शहीद। सखर शिकारपुर रोड ते हथियारबंदनि पारां कोच खे रोके मुसाफ़िरनि खां लखें रुपयनि जी फुरलुट। पुलिस पहुचण ते मुक़ाबिलो। ॾोहारनि जी फायरिंग में एसएचओ ख़मीसो ख़ान बिरोही शहीद थी वियो।